अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोफ़ सीरियल ज़र ज़िंदगी जा ईंदड़ नए क़िस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नए ख़बर अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ नए क़िस्त में कमाल खान कमीनो शख़्स छोटू ते सख़्तु जेको आहे सो कावड़ कंदो ऐं उनखे चवंदो त मां ॾिसां थो त हिन ॻोठ में अहिड़ो को बि शख़्स न आहे जेको मूंसां अखियुनि में अखियूं मिलाए करे ॻाल्हाए। हीउ हिकु वाहिद शख़्स आहे जेको मूंसां ईअं ई थो ॻाल्हाए। मां नथो सम्झी सघां त हीउ जेको आहे सो कंहिंजे ॻाल्हियुनि जे करे ईअं भड़की रहियो आहे। ऐं होॾां तव्हांखे ॿुधायूं त रबन ऐं ओठो ॿई लाचार थी विया आहिनि। कमाल खान कमीने शख़्स उन ॿिन्हिनि खे हिक कमरे में बंदि करे छॾियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ नए क़िस्त में कमाल खान ॻोठ खां ॿाहिरि हलियो वेंदो ऐं पंहिंजनि साथियुनि खे चवंदो त तव्हां हिननि जो ख़्यालु रखिजो ऐं जेकॾहिं हीउ तव्हां भॼी विया त पोइ मां तव्हांजो अहिड़ो असरु कंदुमि तव्हां यादि रखंदा। ऐं तव्हांखे ॿुधायूं त आमिर बि रही वियो। कमाल खान अहिड़ो कमीनो शख़्स आहे जेको कंहिंखे माफ़ु करण वारो न आहे। तव्हांखे ॿुधायूं त छोटू तमामु जल्द रहिस कमाल खान खे मारण जी कोशिशि कंदो, पर कमाल खान कमीनो शख़्स छोटू खे बि मारे छॾींदो। अहिड़ो ज़ालिम शख़्स आहे जेको नंढनि मासूमनि ॿारनि खे बि बख़्श करण वारो न आहे। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदुसि तव्हां खां इजाज़त। ॾिसण न विसारींदा मुंहिंजो चैनल शाहिद अली। अल्लाह हाफ़िज़।